अच्छा सगीर, जी अवां बुधायो त ही मनसूबो 11 साल गुज़रण बावजूद मनसूबो मुकम्मल न थी सघियो आहे। इहो भी बुधाइजो त हिन मनसूबे लाइ हेले ताईं केतिरा प्रोजेक्ट डायरेक्टर्स मुक़रर थी चुका आहिनि ऐं उन्हनि ऑफिसर्स जी तब्दीली सां मनसूबे ते केतिरो असर थियो आहे? ॾिसो रोशनी, मूं तव्हांखे ॿुधायो त हिन में वर्क्स एंड सर्विसिस खाते जी हमेशह लापरवाही जेका उहा साम्हूं आई आहे। करप्शन, माली बेक़ाइदगियूं, अदम दिलचस्पी जे करे जेको आहे हीउ मनसूबो रोलट जो शिकार थी वियो आहे। तव्हां हिन मां अंदाज़ो लॻायो त 11 साल हिन डिपार्टमेंट और हिन मनसूबे खे थी विया आहिनि। इन 11 सालनि में 11 पीढ़ी जेके आहिनि उहे तब्दील करे चुको आहे। उन्हनि पीढ़ी जा मां तव्हांखे नाला बि ॿुधाईंदुसि त ही 2012 में जेको पीढ़ी आयो उनजो मुश्ताक मेमून, वरी 2014 खां 2016 ताईं सैयद ज़ाहिद हुसैन शाह, वरी 2016 खां 2017 ताईं सैयद कामरान आसिफ़। इन जे दौरान जेको आहे ही मनसूबो जेको आहे उहो रोलर जो शिकार थियो। सैयद कामरान आसिफ़ जे ख़िलाफ़ु जेको आहे उहो एंटी करप्शन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते FIR दाख़िल करण जी बि जेका उहा मंज़ूरी ॾेई चुकी आहे, पर हू हिन वक़्तु रूपोश आहे। उनजे ख़िलाफ़ु का कार्रवाई न थी सघी आहे, हू रिटायर थी वियो आहे। उनखां पोइ 2017 खां पोइ मोहम्मद आरिफ़ आयो, नूरुल इस्लाम, शबीर सोलंगी, सैयद फिदा हुसैन ज़ैदी, जी बाद गुलाम शबीर डेपर, अरशद भुट्टो। हिन वक़्तु जेको आहे तनवीर कलवड़ जेको आहे हिन जो PD आहे। तक़रीबन 11 हिन जा PD जेके आहिनि उहे तब्दील थी विया आहिनि। त इन संजीदगी जेका आहे हुकूमत जी इहा आहे त 11 सालनि में 11 PD जेके आहिनि उहे तब्दील कया विया आहिनि। त इहो मनसूबो जेको आहे उन जे बावजूद बि जेको आहे 6 सालनि खां ई मनसूबो मुकमल न थी सघियो आहे।